अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़ई भरीकार मां हां फराज शाह। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी हुकूमत ईरान सां डील बाबति को फ़ैसिलो न करे सघी। सिचुएशन रूम में हलंदड़ इजलास बि नतीजा ख़त्म। अमरीकी मीडिया दावा कई आहे त ईरान सां मुआहिदे वारो हतमी फ़ैसिलो फ़िलहाल रोकियो वियो। इजलास 2 कलाक जारी रहियो। इजलास जे व्हाइट हाउस में तस्दीक करे छॾी। उन खां अॻु अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो हो त आबनाई हुर्मुज़ जी नाकाबंदी ख़त्म करे छॾी आहे। आबनाई हुर्मुज़ खे फौरी तौर बिना कंहिं टूल टैक्स जे मुकमल तौर खोलणु घुर्जे, जीअं जहाज़ बिना रुकावट जे अच वञ करे सघनि। नाकाबंदी सबबि फाथल जहाज़ हाणे वापसीअ जो अमल शुरू करे सघनि था। पंहिंजे बयान में अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान जे मामले में हतमी फ़ैसिलो करणु वञी रहियो आहियां। ईरान खे उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियणो पवंदो त हू एटमी हथियार नथो रखी सघे। जेकॾहिं समुंड अंदरि बारूदी सुरंगूं मौजूदु आहिनि त उन्हनि खे बि ख़त्म कयो वेंदो। अमरीका पहिरियां ई पंहिंजे जदीद माइन स्वीपर्स ज़रिए केतिरियूं ई सुरंगियूं तबाह करे चुको आहे। ईरानी पॾेही वज़ीर जो तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त हिन वक़्त ताईं अमेरिका सां कंहिं बि क़िस्म जो मुआहिदो नाहे थियो। ईरान जे एटमी प्रोग्राम ते का बि ॻाल्हि ॿोल न पई कई वञे। असांजी नज़र जंग जे ख़ात्मे ते आहे। हुन चयो त आबनाई हुर्मुज़ वारे छिकताण जो फ़ैसिलो ईरान ऐं अमान कंदा। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात। लाहौर समेत विच पंजाब जे इलाइक़नि में तेज़ वसकारो। लाहौर में गड़े सां बरसात। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। पंजाब ऐं सिंध जे मैदानी इलाइक़नि में शदीद गर्मी। मौसमियात खाते जो चवणु आहे त गर्मीअ जी मौजूदा लहर आछर जे ॾींहं ताईं बरक़रार रही सघे थी। दादू ऐं जिकमाबाद में 51 डिग्री सेंटीग्रेड गर्मी पद रिकॉर्ड। बेनज़ीराबाद, लाड़काणे ऐं मोहनजोदड़ो में गर्मी पद 50 डिग्री ताईं पहुची वियो। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 22 रुपया फ़ी लीटर लाथ। पेट्रोल जी नई क़ीमत 381 रुपया 78 पैसा मुक़रर। हाई स्पीड डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 380 रुपया 78 पैसा मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम खे रिलीफ ॾियणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। सख़्त तरीन हालातुनि बावजूदु ट्रांसपोर्टनि खे सब्सिडी ॾिनी वई।